उडेरोलाल लगे ॻोठ गोलो मीरजत में आखवंद क्रिकेट एसोसिएशन तरफ़ां ॻोठनि जी क्रिकेट के हथी वठाइण लाइ ऑर्गेनाइज़र मोहम्मद मूसा जे तरफ़ां आखवंद ख़ैर मोहम्मद सिद्दीकी जे नाले सां क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कई वई, जंहिंजो महिमान ख़ासि आखवंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी, इमरान मीरजत, पीर मोहम्मद बलोच, लियाकत मीरजत, जावेद उमरानी ऐं ॿिया हुआ। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त बहराड़ी जे ॻोठनि में टैलेंट जी का बि कमी नाहे, पर रांदि जा ग्राउंड न हुजण करे नौजवाननि जो टैलेंट ज़ाया थी रहियो आहे ऐं नौजवान बुराइनि तरफ़ गामज़न थी रहिया आहिनि। असांजे आखवंद क्रिकेट एसोसिएशन जो मक़सदु ग्राउंड आबाद करे अस्पतालूं वीरान करणु आहे। हुकूमत खे घुर्जे त उहे बहराड़ी जे रांदीगरनि खे सपोर्ट कनि त जीअं उहे बि दुनिया में पंहिंजे मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन करे सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।